अस्सलाम वालेकुम। मैं सेटिंग में टूर बाबा अला मौजूद 12 इमाम 14 मसूम पान नंबर 15। मुआविया बिन अबू सुफियान के जॾहिं इमाम हसन अलैहिस्सलाम जे वॾे लश्कर जो इतला मिलियो त हिन उमरो बिन आस जे सलाह सां कुझु माण्हुनि खे इमाम हसन अलैहिस्सलाम जे लश्कर में ऐं कुझु माण्हुनि खे कैस बिन सैद जे लश्कर में उमाड़े प्रोपगंडा शुरू कराए छॾी। कैस बिन सैद जे लश्कर में इहा प्रोपगंडा कराई वई त इमाम हसन अलैहिस्सलाम मुआविया बिन अबू सुफियान सां सुलह करे छॾियो आहे ऐं इमाम हसन अलैहिस्सलाम जे लश्कर में इहा प्रोपगंडा कराई वई त कैस बिन सैद मुआविया बिन अबू सुफियान सां सुलह करे छॾियो आहे। अहिड़ी प्रोपगंडा सबबि ॿिन्ही लश्करनि में बदगुमानी ऐं बग़ावत फैलजण लॻी ऐं सूरत हाल एतिरी ख़राब थी वई जो इमाम हसन अलैहिस्सलाम जे लश्कर में मौजूदु कुझु माण्हुनि इमाम हसन अलैहिस्सलाम जे ख़ीमे ते हमिलो करे ॾिनो ऐं सभु माल मता लुटे वरिताऊं। इमाम हसन अलैहिस्सलाम उन्हनि बदबख़्तनि मां मायूस थी मदाइन जे गवर्नर ॾांहुं रवानो थियो। रस्ते में हिकु ख़ारिजी जरा बिन कैसा इमाम हसन अलैहिस्सलाम जे रान ते खंजर जो वार कयो जंहिं सबबि न सिर्फ़ु संदनि रान जो गोश्त वढिजी वियो पर हॾीअ खे बि शदीद धकु लॻो। पाण मदाइन में क़याम फरमाए पंहिंजो इलाजु करायाऊं ऐं सिहतयाब थिया त उते बि मुआविया बिन अबू सुफियान 20,000 जो लश्कर अब्दुल्ला बिन आमिर जी अॻुवाणीअ में इमाम हसन अलैहिस्सलाम ते हमले लाइ उमाड़े छॾियो। इमाम हसन अलैहिस्सलाम कुझु फ़ौज गॾु कई जीअं त हमले जी तयारी कयाऊं त मुआविया बिन अबू सुफियान जे माण्हुनि इहा अफ़वाह फैलाए छॾी त मुआविया बिन अबू सुफियान जे अॻुवाणीअ में तमामु वॾो लश्कर जल्द पहुची रहियो आहे। अहिड़ी अफ़वाह सबबि इमाम हसन अलैहिस्सलाम जे मुख़्तसिर फ़ौज जा हौसला टुटण लॻा ऐं उन्हनि में भाॼ पवणु शुरू थी वई। अहिड़ी सूरत हाल जो फ़ाइदो वठंदे मुआविया बिन अबू सुफियान इमाम हसन अलैहिस्सलाम खे पैगाम मारियो त तव्हां जिन बि शर्तनि ते चाहियो ऐं तव्हां सां सुलह करण लाइ तयारु आहियां। इमाम हसन अलैहिस्सलाम जिन माण्हुनि जे गद्दारनि जो मुशाहिदो करे चुका हुआ उन्हनि जे बावजूदु पाण पंहिंजे लश्कर वारनि खे मुआविया बिन अबू सुफियान जे सुलह वारे पैगाम खां आगाह करे खाइनि राय वरिताऊं। सभिनी सुलह जे हक़ में राय ॾिनी जंहिंखां पोइ इमाम हसन अलैहिस्सलाम सुलह लाइ हेठियां शर्त लिखी मुआविया बिन अबू सुफियान खे उमाड़िया। मुआविया बिन अबू सुफियान इस्लामी हुकूमत में ख़ुदा जे किताब ऐं सुन्नत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते अमल कंदो। ॿियो मुआविया बिन अबू सुफियान खे पाण खां पोइ कंहिंखे बि ख़लीफ़ो मुक़ररु करण जो इख़्तियार न हूंदो। टियों शाम इराक़ हिजाज़ ऐं यमन सभिनी इलाइक़नि जे माण्हुनि खे अमान हासिलु हूंदो। चोथों हज़रत अली अलैहिस्सलाम जे असहाब ऐं शीअनि खे हर हंधि जान माल इज़त नामूस ऐं औलाद जो तहफ़ुज़ हासिलु हूंदो। पंजों मुआविया बिन अबू सुफियान हसन अलैहिस्सलाम बिन अली अलैहिस्सलाम हुसैन अलैहिस्सलाम बिन अली अलैहिस्सलाम ऐं ख़ानदान रिसालत मां कंहिंखे बि खुफ़िया या ऐलानिया धमकाइणु डिॼारणु नुक़सानु पहुचाइणु ऐं क़त्लु करण जी कोशिशि न कंदो। छऊं जामे मस्जिदुनि में निमाज़ कुनूत दौरान हज़रत अली अलैहिस्सलाम जे शान में नाज़ेबा कलमात इस्तेमालु करण वारो सिलसिलो फ़ौरन बंदि कयो वञे। 25 रबिउल अव्वल सन 41 हिजरीअ ते कूफे वेझो मक़ामी अंबार ते फ़रीक़ैन जो इज्तिमाउ थियो जंहिंमें सुलहनामे ते फ़रीक़नि में गवाहनि सयूं कयूं। जंहिंखां पोइ मुआविया बिन अबू सुफियान पंहिंजे लाइ बैत जो ऐलान कयो ऐं उन साल खे जमायत जो साल क़रार ॾिनो। हज़रत अली अलैहिस्सलाम खे ज़ाहिरी ख़िलाफ़त मिलण बैदि मुआविया बिन अबू सुफियान
संदन ख़िलाफ़ बग़ावत कई ऐं जंग जा शोला बुलंद थिया। इहा ख़बर कैसरे रूम जे दरबार में पहुती त हिन पंहिंजे दरबारनि खे हुकुम ॾिनो त बाज़ार मां अरब ताजरनि खे वठी अचो, मुंहिंजे दरबार में पेश करियो। कुझु देरि खां पोइ कैसरे रूम जे दरबार में ॿिनि अरबनि खे पेश कयो वियो, जिन मां हिक जो तइलुक़ु शाम सां ऐं ॿिए जो तइलुक़ु कूफे सां हो। कैसरे रूम शाम सां तइलुक़ु रखंदड़ अरब खां मुआविया बिन अबू सुफ़ियान जी शिकिल व सूरत ऐं उन जे किरदार जे बारे में दरियाफ़्त कयो, केतिरनि ई सुवालनि जा जवाब मालूम कया। उन बैदि हिन कूफे सां तइलुक़ु रखंदड़ अरब खां हज़रत अली अलैहिस्सलाम इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम जी शिकिल व शबाहत ऐं किरदार बाबति सुवाल कया। जंहिंखां पोइ कैसरे रूम जांचे वारनि बुतनि जे ज़रिए फाल कढी, जंहिंखां पोइ चयाईं त शाम जो हाकुम ग़लतीअ ते आहे ऐं कूफे जो हाकुम हक़ ते आहे। उन बैदि कैसरे रूम मुआविया बिन अबू सुफ़ियान खे ख़तु लिखियो त पंहिंजे ख़ानदान मां कंहिं शख़्स खे मूं ॾांहुं रवानो करे ऐं उन सां गुफ़्तगू करणु चाहियां थो त जीअं आऊं राय उन गुफ़्तगू जी रोशनीअ में इंजील मां इहो फ़ैसिलो करे सघां त तव्हां मां ख़िलाफ़त जो हक़दार केरु आहे। अहिड़ो ई ख़तु हिन हज़रत अली अलैहिस्सलाम बिन अबी तालिब अलैहिस्सलाम खे बि लिखियो। कैसरे रूम जा अहिड़ा ख़त मिलण बैदि मुआविया बिन अबू सुफ़ियान पंहिंजे पुटु यज़ीद खे ऐं हज़रत अली अलैहिस्सलाम इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम पंहिंजे पुटु इमाम हसन अल मुज्तबा अलैहिस्सलाम खे कैसरे रूम ॾांहुं उमाड़ियो। जॾहिं कैसरे रूम वटि पहुता त हुन ॿिन्ही सां जुदा जुदा मुलाक़ातूं कयूं। कैसरे रूम पहिरीं यज़ीद बिन मुआविया सां मुलाक़ात करे उन खां सुवाल कया, जिन जा हू जवाब न ॾेई सघियो। उन खां पोइ कैसरे रूम पंहिंजे ख़ज़ाने मां 313 संदूकूं घुरायूं, जिन में मूर्तियूं रखियलु हुयूं। हिन संदूकूं खोलराए यज़ीद खे मूर्तियूं ॾेखारियूं ऐं यज़ीद खां उन्हनि बाबति पुछियो त ही कंहिं कंहिं जूं मूर्तियूं आहिनि। यज़ीद उन्हनि मां कंहिं बि मूर्तीअ लाइ कुझु न ॿुधायो। जंहिंखां पोइ हिन इमाम हसन अलैहिस्सलाम बिन अली अलैहिस्सलाम सां मुलाक़ात कई ऐं ख़ाइज़ साॻिया सुवाल कयाईं। कैसरे रूम चयो, असां इंजील में पढ़ियो आहे त आख़िरी नबी पंहिंजे ॾोहिटनि खे कुझु जाइदाद हुबा कंदो। छा तव्हांजे नाने तव्हांखे का जाइदाद हुबा कई ऐं छा इहा अञा ताईं तव्हांजे तसरफ़ में आहे? इमाम हसन अलैहिस्सलाम जवाबु ॾिनो त असांजे नाने हिकु जाइदाद असांखे हुबा कई हुई, बैदि में माण्हुनि असांखे उन जाइदाद खां महरूम करे छॾियो। कैसरे रूम सुवाल कयो त इहो ॿुधायो त उहे 7 शयूं कहिड़ियूं आहिनि जेके रहमे मादर में न रहियूं आहिनि। इमाम हसन अलैहिस्सलाम जवाबु ॾिनो त उहे 7 शयूं हज़रत आदम अलैहिस्सलाम, बीबी हवा अलैहिस्सलाम, हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जे एवज़ ज़बह थींदड़ दुंबो, हज़रत सालिह अलैहिस्सलाम जी उठणी, इब्लीस, नाग ऐं दफ़न जो तरीक़ो ॾेखारींदड़ कांग आहिनि। कैसरे रूम सुवाल कयो त मख़लूक जो रिज़्क़ किथां थो अचे? इमाम हसन अलैहिस्सलाम जवाबु ॾिनो त मख़लूक जो रिज़्क़ 4थे आसमान ते आहे, जितां ज़रूरत मूजिबि ज़मीन ते लाथो वेंदो आहे। कैसरे रूम सुवाल कयो त मरण बैदि मोमिन जा रूह किथे गॾु थींदा आहिनि ऐं काफ़रनि जा रूह किथे गॾु थींदा आहिनि? इमाम हसन अलैहिस्सलाम जवाबु ॾिनो त मरण खां पोइ मोमिननि जा रूह हर जुमेरात ते बैतुल मुक़दस जे हिकु टकरीअ वटि जमो थींदा आहिनि। हीउ उहो मक़ाम आहे जितां ज़मीन जो विछाइणु शुरू थियो ऐं उतां ई ज़मीन वेढ़िजण जो शुरू थींदो। शुरू थींदे मरण खां पोइ काफ़रनि जा रूह यमन जे इलाइक़े हज़रे मौत जे वादीअ में जमो थींदा आहिनि। जॾहिं क़यामत थींदी त अलाह ताला समूर रूहनि खे बैतुल मुक़दस जे टकरीअ वटि गॾु कंदो। अहले जन्नत टकरीअ जे साॼे पासे ऐं अहले जहन्नम टकरीअ जे खाॿे पासे हूंदा। पोइ मुतक़ीन जे लाइ जन्नत खे वेझो कयो वेंदो ऐं सटे ज़मीन जे हेठां दोज़ख खे गरम कयो वेंदो ऐं अहले जन्नत
जन्नत में ऐं अहले दोज़ख में हलिया वेंदा। उन्हनि सुवालनि जा जवाब मिलण बैदि कैसर रूम इमाम हसन अल मुजतबा खे उहे मूरतूं ॾेखारियूं। उन्हनि शख़्सियतुनि जा नाला पुछिया जिन जूं उहे मूरतूं ठाहियूं वयूं हुयूं। इमाम हसन अलैहिस्सलाम तरतीबवार उन्हनि शख़्सियतुनि जा नाला वरिता जिन जूं उहे मूरतूं ठाहियूं वयूं हुयूं। हज़रत आदम अलैहिस्सलाम, बीबी हवा अलैहिस्सलाम, हज़रत शीश अलैहिस्सलाम, हज़रत नूह अलैहिस्सलाम, हज़रत यकूब अलैहिस्सलाम, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम, हज़रत मूसा अलैहिस्सलाम, हज़रत दाऊद अलैहिस्सलाम, हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम, हज़रत यहया अलैहिस्सलाम, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम, हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम, हज़रत ईसा अलैहिस्सलाम ऐं हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा नाला वठण बैदि कुझु मूरतुनि बाबति इमाम हसन अलैहिस्सलाम फरमायो त हिननि जा नाला तौरेत, ज़बूर, इंजील ऐं क़ुर शरीफ़ में न आहिनि ऐं यकीनन इहे किन बादशाहनि जूं मूरतूं आहिनि। इमाम हसन अलैहिस्सलाम जा उहे जवाब ॿुधी कैसर रूम चयो त इहो इल्मु सिर्फ़ु मुरसल नबी या उन जा वसीअ ॼाणंदा। बिला शक तव्हीं हक़ ते आहियो ऐं जेको बि तव्हांजे मुक़ाबले में ईंदो उहो गुमराह ऐं मुनरफ़ हूंदो। बहवाला तफ़सीर कुमी जुल्द नंबर 2 सुफ़ो नंबर 247 मौजज़ात आल। इमाम हसन अलैहिस्सलाम ज़िंदगीअ में 25 हज पाक प्यादा कया। पाण फरमायूं त मुंहिंजे लाइ गवारा न आहे त पंहिंजे महबूद जे घर सवारीअ ते वञा। 14 सितारे जो मुसनफ़ पंहिंजे तसनीफ़ में तारीख़ कामिल ऐं ॿियनि किताबनि जे हवाले सां लिखे थो त मुआविया बिन अबू सुफ़ियान सुलह खां पोइ कंहिं बि शर्त ते अमल न कयो। ख़तीबनि मंबरनि ते हज़रत अली अलैहिस्सलाम ते सभु छितम जो सिलसिलो शुरू करे छॾियो। ज़ियाद बिन अबिया खे कूफे ऐं बसरा जो गवर्नर मुक़ररु कयो वियो जंहिं मुहबान अली अलैहिस्सलाम खे क़त्लु करणु ऐं उन्हनि जूं अखियूं कढणु शुरू कयूं। सिर्फ़ु बसरा में 8000 माण्हू क़त्लु कया विया। अहिड़ी सूरत हाल सबबि हज़ारे माण्हू जबलनि ऐं झंगलनि में धिकी वञी जान बचाई। अमीर शाम रानसल ऐं ख़िलाफ़तां दस्तरबरदार थियण बैदि इमाम हसन अलैहिस्सलाम जिन कूफे खे छॾे मदीने खे अची आबाद कयो। पोइ उन जे बावजूदि अमीर शाम लाइ सुलहनामे जो इहो शर्त इंतिहाई परेशान कंदड़ ऐं इज़्तिराब जो सबबु हो त हू कंहिंखे बि पंहिंजो वली अहद नामज़द नथो करे सघे। दरअसल अमीर शाम पंहिंजे ज़िंदगीअ में ई पंहिंजे फासिक फाजिर ऐं बदकिरदार पुट यज़ीद खे पंहिंजो वली अहद मुक़ररु करे मुस्लमाननि खां उन जी बैअत हासिलु करे हुकूमत खे पंहिंजे घर में ई रखणु चाहींदो। पर इमाम हसन अलैहिस्सलाम जे ज़िंदगीअ में खेसि पंहिंजो इहो ख़्वाबु पूरो थींदो नज़र न पिए आयो ऐं उन करे हिन इमाम हसन अलैहिस्सलाम खे क़त्लु करण जो मनसूबो तयारु कयो। उन मनसूबे तहत हिन इमाम हसन अल मुजतबा खे बार बार ज़हर ॾियारियो। उन सिलसिले में मुफ़सिर क़ुरान अल्लामा हुसैन वाइज़ काशिफ़ी लिखे थो त अमीर शाम सां सुलह खां पोइ इमाम हसन अलैहिस्सलाम पंहिंजे भाउ इमाम हुसैन अलैहिस्सलाम समेत पंहिंजे समूरे अहल व अयाल खे कूफे मां मदीने वठी आयो ऐं उते रहणु लॻो। उते खेनि हिकु ॾींहुं ख़बर पई त बसरा जे कुझु ओबाशनि राताऊं ॾेई 38 शीहनि खे क़त्लु करे छॾियो आहे। उन सूरत हाल जो जाइज़ो वठण लाइ पाण बसरा रवाना थिया। साणनि गॾु अब्दुल्लाह इब्न अब्बास बि हो। मुसलम पाण अलैहिस्सलाम मुख़्तियार सकफ़ी जे चाचे सैद मूसल जा महिमान थी रहिया ऐं जॾहिं बसरा मां थी ॿीहर मूसल पहुता त हिकु अहिड़े शख़्स जे इसरार ते संदन महिमान थिया जेको अमीर शामला खेनि ज़हर ॾियण जो मुआइदो करे चुको हो। मुसलम क़याम दौरान हिन 3 भेरा खाधे में खेनि ज़हर मिलाए ॾिनो पर हुकुम इलाही उन ज़हर जो इमाम हसन अलैहिस्सलाम ते को बि असरु न थियो। उन शख़्स फ़ौरन या सूरत हाल अमीर शाम खे लिखी उमाड़ी। अमीर शाम ख़त मिलण शर्त रिश्तार नाके ते सवार कासिद तां खेसि ख़त जो जवाबु ऐं इंतिहाई ख़तरनाक क़िस्म जो ज़हर ॾियारे मोकिलियो ऐं लिखियो त हिन ज़हर खां पोइ इमाम हसन अलैहिस्सलाम जो बचण जो को बि इम्कान न आहे।
कासिद तेज़ रिश्तार नाके ॾे स्वार्थी अमीर शाम जो खट ऐं ज़हर खणी अची रहियो हो त रस्ते में हिकु हंधि वण जे हेठां हिन मानी काढी ऐं कुझु देरि आराम करण लाइ ॾिठो त हिकु खून ख़्वार जानवर ज़ाहिर थियो जेको हुन कास्त खे मारे खाई वियो। इतफ़ाक़ सां इमाम हसन अलैहिस्सलाम जो हिकु शिदाई बि हुन मक़ाम ते अची तरसियो। हिन अमीर शाम जो खटु ज़हर जी बोतल ऐं नाको वटि करे मूंसर पंहिंजी पहुची उहे शयूं इमाम हसन अलैहिस्सलाम जिन जे हवाले अची कयूं।